अवामी टाइम न्यूज़ में ख़बर शामिल कंदा हलूं। सन में हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद की खुशी में तालका माजद में जशन ईद मिलादुल नबी जो सिलसिलो जारी है ऐं मुख़्तलिफ़ ॻोठनि शहरनि में मीलाद जूं महफ़िलूं मल्हायूं वयूं। तालका माजन जे ॻोठ शहर में सन शाह अवेस इलाक़ो भट्टो सिराई सोलंगी ऐं ॿियनि नंढनि वॾनि ॻोठनि में मीलाद जूं महफ़िलूं थी गुज़रियूं, जंहिंमें शबीर इलाक़ो गुलाम हुसैन इलाक़ो जी अॻवानी में मीलाद जो प्रोग्राम करायो वियो। ॻोठ सिराई सोलंगी में ज़वार शोबान, सफ़ीर सोलंगी, इमरान सोलंगी ऐं ॿिया मौजूदु हुआ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो अवामी टाइम न्यूज़। खिलते जास्मिन की महक को महफूज किया महारत से नए लक्स वेलवेट टच में। लक्स के सबसे बेहतरीन परफ्यूम्स का दिलकश एहसास, पुरकशिश महकती जिल्द के लिए नया लक्स। छूते ही हुआ एक रेशमी एहसास रे, खो से गए महकते खुमार में। बस जरा सा लक्स।